सिंध टीवी नेटवर्क जो इंडस वैली फैमिली फेस्टिवल खुशगवार ऐं मनमोहींदड़ यादूं छॾे पुॼाणी ते पहुतो। आख़िरी ॾींहं ते कराची वासियुनि जो समुंड खिली पियो। स्टॉलनि तां ज़बरदस्त ख़रीदारी कई वई। हदीका कयानी, सैफ समेजो, ताज मस्तानी ऐं फ़हीम अगण जे सुरनि माहौल मंडरे छॾियो। आख़िरी ॾींहं ते सिंध जे सक़ाफ़त वारे वज़ीर सैयद ज़ुल्फ़कार शाह, पुलिस जे IG गुलाम नबी मेमूण समेत केतिरनि ई मुअज़्ज़िज़ शख़्सियत फिरियर हॉल पार्क पहुची इंडस वैली फैमिली फेस्टिवल में लॻल स्टॉलनि जो दौरो कयो। सिंध टीवी नेटवर्क जे चेयरमैन डॉक्टर अब्दुल करीम राजपर ऐं MD अजीत कुमार आहूजा सूबाई वज़ीर जी आजियां कंदे खेसि अजरक जी सूखड़ी ॾिनी। इंडस जे हवाले सां तव्हां जेको फेस्टिवल लॻायो आहे, ऐं सम्झां थो त हीअ हिकिड़ी तमामु ख़ुशाइन ॻाल्हि आहे। हेल्दी एक्टिविटी आहे। तव्हां ॾिसो था त फैमिलियुनि सां गॾु केतिरा माण्हू आया आहिनि। हिकिड़ी रौनक बहाल थी वई आहे। ऐं आउं ॾिसंदो आहियां अक्सर त हिन टाइप जा फेस्टिवल सिंध में थियण सां हिकिड़ो पंहिंजो तमामु सुठो हिकिड़ो इमेज वञे थो पूरी दुनिया में। ऐं तव्हां ॾिसो केतिरा ॿार आयल आहिनि, केतिरियूं फैमिलीज़ आयल आहिनि, के हैंडीक्राफ्ट जे दुकाननि ते आहिनि, शॉप्स ते आहिनि, या के हिते स्टॉल ते जेके फूड स्टॉल्स लॻल आहिनि उन जे ते आहिनि। अलॻि अलॻि स्टॉल्स असां विज़िट कयासीं। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त तव्हांजो कॉन्सर्ट बि आहे। मूंखे ख़ुशी थी ॾाढो तव्हांजो हीअ विज़िट करे। ऐं आउं सम्झां थो त अहिड़ा फेस्टिवल सिर्फ़ु हिते न पूरी सिंध में लॻणु खपनि, जंहिंजे करे फैमिलीज़ जी एक्टिविटी वधे। सिंध TV के पहिरीं त आउं डॉक्टर करीम साहब के ऐं उनजी टीम खे मुबारकबाद चवां थो, जिन ही एतिरो ज़बरदस्त क़िस्म जो एग्ज़िबिशन अरेंज कयो आहे। ऐं कंटिन्यूअसली 3 ॾींहंनि खां इहो एग्ज़िबिशन हले पियो ऐं काफ़ी माण्हुनि जो टर्न आउट हिते आयो आहे। यकीनन माण्हू चाहींदा आहिनि त उन खे एक्सपोजर मिले। डिफरेंट जेको आहे सो अहिड़ी क़िस्म जा एक्सपोजर्स जे करे माण्हुनि खे अवेयरनेस बि अचे थी। असांखे चयो वियो त सिंध पुलिस ते पंहिंजो स्टॉल हणे। मुंहिंजे ऑफिसरनि जेको आहे तमामु सुठो स्टॉल आयो आहे। मूंखे ॿुधायो वियो त काफ़ी माण्हुनि उते जेको आहे सो सुठी मोट ॾिनी, काफ़ी उनखे एप्रिशिएट कयो। त उते ट्रैफिक पुलिस ईअं SSU ऐं असांजे फॉरेंसिक जे रेफरेंस सां काफ़ी सारी शयूं रखियूं वयूं। इन शयुनि सां असां पाण चाहियूं था त माण्हुनि में अवेयरनेस। ॿारनि प्ले लैंड एरिया में मौजूं माणियूं। बहुत मज़ा आ रहा है, बहुत मज़ा आ रहा है। हमें बहुत मज़ा आ रहा है। कितना मज़ा आ रहा है? बहुत हद से ज़्यादा। जी होने चाहिए। बहुत अच्छा लग रहा है। मैं बाथा लैंड से। कितना मज़ा आ रहा है? बहुत। कितना मज़ा आ रहा है? बहुत ज़्यादा। किसके साथ आए हो? अम्मी अबू के साथ। नहीं, अम्मी के साथ। हमें बहुत मज़ा आ रहा है। हमें लग रहा है इधर मनोरा है। हमें बहुत मज़ा आ रहा है। बहुत ज़्यादा अच्छा है यहाँ पे। मैं चाहती हूँ हर जगह पे यहाँ पे हो। थैंक यू। इतने तमाम मज़ो तो अच्छे। वी आर एंजॉइंग द बेस्ट मोमेंट। दिस इज़ द बेस्ट मोमेंट ऑफ आवर लाइफ। वी आर एंजॉइंग द बेस्ट। दिस इज़ द बेस्ट मोमेंट ऑफ आवर लाइफ। मज़ो तो अच्छे। मैं अपनी फैमिली के साथ आई हूँ, विद माई ग्रैंड पेरेंट्स एंड विद माई सिबलिंग्स। अपनी अपनी बहनों के साथ आई हूँ और मेरे पेरेंट्स के साथ आई हूँ। फेस्टिवल बहुत अच्छा है और मैं हर जगह ये होता है और ये इधर बहुत अच्छा हो रहा है। कितना मज़ा आ रहा है? बहुत मज़ा आ रहा है। तो हर जगह ऐसा होना चाहिए। जैसे हर जगह जेल नहीं होता वो उधर है। यहाँ पे मुझे बहुत मज़ा आ रहा है। हम बचपन से यहाँ पे आते हुए हैं और ये प्रोग्राम्स एंजॉय करते हैं। बहुत सारे झूले हैं और बहुत बेस्ट जगह है, यहाँ पे आना चाहिए। बहुत मज़ा आ रहा है। कहाँ से आए हो? गुलशन। ये है तो अच्छा, बहुत अच्छा। हाँ, ये तो अच्छा है बच्चों के लिए, लेकिन मुझे तो बहुत मज़ा आ रहा है। हर बार हेदा अचे खेॾण लाइ, छोकी प्रोग्राम ही सुठो है फेस्टिवल। बहुत मज़ा आ रहा है। यहाँ झूले खा रहे हैं, अच्छा माहौल है। बहुत मज़ा आ रहा है अंकल। कहाँ से घूम रहे हो बेटा? हम बहुत दूर से आए हैं। बाइक भी लेके आए हैं और साइकिल भी लेके आए हैं। राइड कर रहे हैं। औरतुनि स्टॉलनि तां वॾे पैमाने ते ख़रीदारी कई। ये जो फेस्टिवल है ये बहुत अच्छा सारा डेकोरेशन हुआ है। एवरीथिंग इज़ वेरी नाइस और मुझे यहाँ पर बहुत अच्छा लग रहा है। सेटअप बहुत अच्छा है एंड एवरीथिंग इज़ वेरी गुड। मेरा ये मानना है कि इस तरीके के जो कल्चरल फेस्टिवल्स होते हैं, इससे हमें मौका मिलता है कि हम सिंध की सकाफ़त को दूसरों तक भी पहुँचाएँ और हमें ख़ुद को भी इसके बारे में
बहुत अच्छे से इल्म होता है। बहुत सी चीज़ें ऐसी हैं, मुझे खुद सिंधी होते हुए इतनी चीज़ें हैं जो मुझे नहीं पता। यहाँ पे मुझे फेस्टिवल को गो थ्रू करके पता चला कि हमारी सकाफ़त की रूट्स कहाँ तक पहुँच। मैं बहुत ज़्यादा बेताब हूँ क्योंकि सारे ही मेरे बहुत फेवरेट हैं, दिल के करीब हैं और काफ़ी टाइम से मैं वेट करती इस फेस्टिवल का कब यहाँ पर हो और मैं आऊँ। एंड आई रियली लव दैट प्लेस, एनवायरनमेंट सब बहुत अच्छा है। बस मैं वेट कर रही हूँ जल्दी से सेलिब्रिटीज़ आएँ और मैं उनसे उन्हें देखूँ इन रियल लाइफ और उनका कॉन्सर्ट सुनूँ। और मैं भी हदीका के आने को सुनने आई हूँ एंड आई लव हर सो मच। मैं भी हदीका को ही सुनने आई हूँ क्योंकि उसी के गाने काफ़ी ज़्यादा अच्छे हैं। मां जेको सोचियुसि पे रस्ते में आयुसि पे त मुंहिंजी तवक़ो खां वधीक ख़ल्क़ु आहे ऐं ॿियो हीउ तमामु माना सफ़ा विच शहर आहे। अक्सर फैमिली फेस्टिवल जेके आहिनि समुंड जे किनारे थियनि था पिया या ॿियनि पासनि ते थियनि था पिया, पर हीउ विच कराची में ऐं सिंध टीवी हिकिड़ो मेन स्ट्रीम सिंधी चैनल आहे ऐं उन सिंधी चैनल जे इन्फ्लुएंस में चइजे या माण्हू मां ॾिसां पियो त एॾी वॾी शिरकत फैमिलीज़ जी मां ॾिसां पियो ऐं ईअं बि न, पर उहो फैमिली मुस्तक़िल इंगेज आहिनि के स्टॉलनि ते ख़रीदारी पिया कनि, के म्यूज़िक पिया ॿुधनि। इहा हिकिड़ी तमामु वॾी शइ आहे। सिंध सरकार जे आबपाशी खाते जी डिजिटल स्क्रीन, सकाफ़त खाते ऐं सरसो सरतियूं संग स्टॉल तां हथ जे हुनरनि जा शाहपारा ध्यान जो मर्कज़ रहिया। हिते असां हिकिड़ी डिजिटल स्क्रीन हई आहे जंहिंमें असां पूरो सिस्टम पंहिंजो एरीगेशन जो नेटवर्क सभिनी खां पहिरियों ऑनलाइन डिजिटाइज़ करे छॾियो आहे, जंहिं ते हर माण्हू ईज़ीली उनखे ॾिसी सघे थो। शागिर्द तबिको, ज़मींदार तबिको या सोशल जेके बि माण्हू आहिनि सभु ॾिसी सघनि था। उनखां अलावा हिन में असां डेली बेसिस ते जेके गेजिस वग़ैरह आहिनि उहे बि हिन में अपग्रेड कयूं था पिया ऐं कंहिं बि तव्हांखे नेटवर्क जो नक्शो खपे उहो तव्हांखे हितां ईज़ीली मिली वेंदो। कल्टिवेशन घणी थी थिए, कहिड़ी थी थिए, उहा तव्हांखे हितां ईज़ीली मिली वेंदी। उनखां अलावा डेवलपमेंट प्रोजेक्ट्स जेके असांजा हींअर सिंध में हलनि पिया या जेके अचीवमेंट्स असां हासिलु कयूं आहिनि उहे सभु तव्हां ऑनलाइन इनखे ॾिसी सघो था। हिन सॼी स्क्रीन खे या ऑनलाइन खे तरतीब ॾियण में वॾो रोल असांजे हिकिड़े नौजवान जो आहे जंहिंजो नालो आहे इब्राहिम मेमण। अचो त उनखां वधीक तव्हां इंफॉर्मेशन वठो। जी असां ही जेका स्क्रीन ठाही आहे उहा सेंट्रलाइज़ कई आहे पूरी इरीगेशन जी डेटा। नॉर्मली स्टूडेंट खे ॾाढी तकलीफ़ थींदी हुई वठणु डेटा कलेक्ट करणु, त हिन में असां इहो कयो आहे त हिकु असां वेबसाइट जदीद वेबसाइट ठाही आहे। उन में 1970 खां वठी अॼो के ॾींहं ताईं सॼो रिकॉर्ड फ्लोज़ जो पाणी केतिरो आयो उन फ्लोज़ जी डेटा। उन खां अलावा असां बुक्स जेके हुआ जेके हिस्टोरिकल बुक्स हुआ जेके असां लाइब्रेरीज़ में हुआ जेके अबंडंट थी या ख़राबु पे थिया त उन्हनि खे असां स्कैन करे असां ऑनलाइन हिते वेबसाइट ते रखियो आहे। ऐं असां मुख़्तलिफ़ हंधनि ते वेदर स्टेशन हणूं पिया छो ज्यूरिंग फ्लैश फ्लड त असांखे लाइव पाणी सिचुएशन जी ख़बर पए त केतिरो पाणी पए पियो, केतिरो रेन वाटर लाइ, त जीअं असीं फ्लैश फ्लड में असीं उन हिसाब सां कैलकुलेशन्स करे सघूं ऐं डी वाटरिंग या वाटर इवेक्यूशन जो प्लान्स ठाहे सघूं। तव्हां हीअ ॾिसी सघो था अगरि असां हिन में तव्हांखे फ्लोज़ जी डेटा ॾेखारियूं त रुगो क्लिक करण सां तव्हांखे 14 दिसंबर जी सॼी डेटा जेका आहे पंजाब मां केतिरो पाणी पियो अचे, सिंध मां केतिरो पाणी पियो अचे, केतिरो असांजे लॉसिस आहिनि, केतिरा असांखे गेन पिया थियनि, उन जी सिचुएशन ई असांखे मिले पई। केतिरो असांजे रिज़र्वायर सिचुएशन में केतिरो पाणी आहे उन जी असांखे ग्राफ्स ते ठही पिया मिलनि। ही डेली बेसिस ते लाइव ग्राफ्स जेके अपडेट थियनि पिया ऐं असांखे अगरि पूरे महीने जी डेटा खपे थी ऐं हर बेरा जी अलॻि अलॻि, उहा बि असां किलिक करण सां सॼा चार्ट्स ठही था वञनि। इवन टेबुलेटेड डेटा आहे, चार्ट्स असीं पावर पॉइंट में को बि स्टूडेंट या को बि स्टेक होल्डर करे सघे थो ऐं जो टेबुलेटेड डेटा आहे उहा तव्हां एक्सेल में या कंहिं मॉडल्स में उन में तव्हां हलाए सघो था। उन खां अलावा असां वटि बुक्स बि जेके आहिनि उहे तव्हांजा हिते रखियल आहिनि पूरा। ऐं असांजे आबपाशी खाते में जेके स्कीम्स आहिनि नॉर्मली स्कीम्स जी तव्हांखे ख़बर कान पवंदी आहे कहिड़ियूं स्कीम्स हलनि पियूं, किथे उन्हनि जी इंटरवेंशन्स आहे, उहा बि असां ऑनलाइन करे छॾियो आहे त जेके स्कीम्स असांजूं हलनि पियूं ऐं केतिरे पैसनि जी आहे उहा बि असां हिते रखी छॾियो। ऑन गोइंग हिस्टोरिकल स्कीम्स, ऑन गोइंग ऐं प्रपोज स्कीम्स सभु हिते तव्हांखे मिली वेंदियूं त जीअं असांजी की इदारो ट्रांसपेरेंट रहे, असां आम माण्हू खे ख़बर पए त असीं किथे कहिड़ा कमु करियूं पिया। ऐं अगरि कुझु उन ते को सुवाल बि अचे थो उन में बि असां कंप्लेन जो हुते सेक्शन आहे त उन में कंप्लेन सजेशन सभु शयूं तव्हां ॾियो जेको लाइव ट्रैक करे थ्रू असांजी कीस जेके आहिनि हायर आर्की जेके आहिनि चीफ इंजीनियर्स उन्हनि तां वञे थो सॼो। उन खां अलावा तव्हां ॾिसो पिया त वेदर स्टेशन जी बि डेटा लाइव ॾिसी सघनि था। उहा वेदर स्टेशन 2000 कुझु जेके 2022 में लॻियूं अबंडंट हुयूं उन्हनि खे HIC जेको असांजो नओं को इदारो ठहियो आहे इरीगेशन में उन्हनि खे हाईलाइट कयो। प्लस में असां नयूं रखूं पिया जीअं नई गाज ते ऐं उहे टोटली फ्री आहिनि ऐं केर बि तव्हां इरीगेशन जी वेबसाइट तां या ही वर्टिकल स्क्रीन सां असां
CM साहब, मिनिस्टर साहब, सेक्रेटरी साहब ऐं उन खां अलावा असां एकेडमिया में बि असां हणी छॾियूं आहिनि। शहरनि जे कानूनी मसइलनि में सहायता लाइ लीगल एड सोसाइटी कैंप लॻाई। लीगल एड सोसाइटी तमामु सुठो किरदारु अदा करे रही आहे औरतुनि जे हक़ूक़ जे बारे में। जीअं प्रॉपर्टी सां डिप्राइव कयो थो वञे ख़वातीन खे, त उन हवाले सां जेको असां अवेयरनेस ॾींदा आहियूं। सिंध लीगल एडवाइज़री कॉल सेंटर आहे जंहिं ते असां सुबुह जो 9 बजे खां वठी शाम जो 5 बजे ताईं लाइव कॉल रिसीव कंदा आहियूं उन्हनि माण्हुनि जूं जंहिंखे घर वेठे लीगल असिस्टेंस खपंदी आहे। अगर कोई कानूनी मसलो आहे, उनमें कंहिं कानूनी एडवाइस जी ज़रूरत आहे, तो सुबुह जो असांखे कॉल करे असां लाइव कॉल ते मशवरो वठंदा आहिनि त सर असांजा ही मसलो आहे, असां केॾांहुं वञूं, असां छा कयूं, असांखे लीगली कहिड़ी रिमेडी अवेल करणु खपे। निसान बिल्डर्स एंड डेवलपर्स का ये हमारा स्टॉल है। हमने आज से 4 साल पहले से लॉन्च किया था 2,40,000 का। आज माशाल्लाह 30 लाख पे है। हम कब्ज़ा और लीज सब साथ दे रहे हैं और इस तरह के प्लॉट्स हमारे जब आते हैं मार्केट में तो हमारे क्लाइंट्स माशाल्लाह हम लोगों के साथ बड़े जो है ना मुतमईन है इस चीज़ से कि हमारा PPHI का मकसद है प्राइमरी सर्विसेज को कवर करना ताकि टर्शरी पे जो लोड है ना वो कम पड़े। पहले इस तरह से होता था कि प्राइमरी जो होती थी, हमारी जो डिस्पेंसरीज होती थी वो इसी तरह से होती थी, उन पे कोई प्रॉपर सिस्टम नहीं था, मेडिसिन्स का कोई नहीं था, प्रोविजन नहीं थी, वैक्सीनेशन नहीं होती थी। PPHI ने जब वो चीज़ टेक ओवर की है प्राइमरी हेल्थ केयर को, तो हमारे पास हम प्रॉपर सर्विसेज देते हैं। हमारी प्रोडक्ट जो है वो अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तानी प्रोडक्ट है, पाकिस्तान में बनने वाली प्रोडक्ट है और पूरे सिंध में जो है वो मशहूर है। अब रिसेंटली हमने अपनी प्रोडक्ट रेंज में इजाफा किया है और उसमें हमने अपना जो स्टील वूल है, हमारा फोम पैड है, ये पैड है, ये हमने ऐड किए हैं। और रिसेंटली इस साल अल्हम्दुलिल्लाह वंस अगेन हमें ब्रांड ऑफ द ईयर अवार्ड जो है, हमारा लिक्विड डिटर्जेंट जो बहुत फेमस प्रोडक्ट है हमारी, उस पर हमें दोबारा एक जो है वो ब्रांड ऑफ द ईयर अवार्ड मिला है। और इस साल ISO 9001 सर्टिफिकेशन हुई है, GMP सर्टिफाइड कंपनी है। तो अल्हम्दुलिल्लाह ये कि आप ट्रस्ट करके पाकिस्तानी प्रोडक्ट है, आप इसको इस्तेमाल कर सकते। हिते अची असांखे ॾाढो मज़ो आयो आहे। हे स्टॉल पाकिस्तानी, तव्हां असां सभु पाकिस्तानी आहियूं। हे असांखे प्रोडक्ट इस्तेमालु करणु घुरिजनि, तव्हां सभिनी खे बि इस्तेमालु करणु घुरिजनि। इहा मौसीकी जी महफ़िल में जग मशहूर फनकारा हदीका कयानी जी शानदार परफॉर्मेंस समा जोड़े छॾियो। नौजवाननि जे दिल जी धड़कन सैफ समय जो सुरन तोड़े साज़न जे संगम सां सहर पखेड़ियो। निदा अबड़ो, अनीला शेख, मारूई थईम ऐं अब्दुल कयूम ॾाहरी इंडस वैली फैमिली फेस्टिवल खे यादगार करार ॾिनो। इंडस वैली कल्चर फेस्टिवल जेको है सिंध TV तरफ़ां ऑर्गेनाइज़ कयो वियो आहे, तमामु बहितरीनु फेस्टिवल आहे। ऐं तव्हां ॾिठो पहिरें ॾींहं ते जेको फेस्टिवल हो उहो बि तमामु सुठो रहियो, सेकेंड डे बि तमामु सुठो रहियो, अॼु आख़िरी ॾींहुं आहे ऐं फैमिलीज़ तमामु घणियूं अचनि पियूं, इंजॉय कनि थियूं, ॿार अचनि था। जेके स्टॉल लॻल आहिनि, पहिरियों त स्टॉल जे हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त हिते खाइण पीअण जूं शयूं इलाही आहिनि ऐं शॉपिंग जे हवाले सां औरतुनि जे हवाले सां जेके कपिड़ा रखिया विया आहिनि, बैग्स रखिया विया आहिनि, खोड़ सारियूं शयूं अहिड़ियूं आहिनि जेके एंटिक शयूं आहिनि जेके हिते रखी वियूं आहिनि, उहे ॿिए किथे बि न मूंखे नज़र न आयूं, हिते अचनि पियूं। सो उहे बि औरतूं असांजूं भेणूं असांजूं ख़रीद करे रहियूं आहिनि। त हीअ जेको सॼो क्रेडिट सिंध TV मां चवां थी त हीअ जेको ऑर्गेनाइज़ करणु हूंदो आहे एतिरो आसान आहे। गादी वारे शहर कराची में सिंधी मीडिया में सिंध TV एंटरटेनमेंट तरफ़ां हीअ जेको ऑर्गेनाइज़ कयो वियो आहे, समूरो क्रेडिट उन ॾांहुं वञे थो। बहितरीन तमामु घणो बहितरीन प्रोग्राम आहे जेको इन जो सॼो क्रेडिट वञे थो डॉक्टर अब्दुल करीम राजपत ॾे ऐं अजीत साहब ॾे। उन्हनि एतिरो भलो फेस्टिवल जेको आहे ऑर्गेनाइज़ कयो आहे ऐं पूरी टीम जेकी सिंध TV जी आहे उन्हनि जी महिनत आहे। असां 3 ॾींहंनि खां ॾिसूं था, फैमिलीज़ अचनि थियूं, पंहिंजी पूरी फैमिली सां गॾु हिते स्टॉल लॻल आहिनि, तव्हां ख़रीदारी कंदा, तमामु घणो इंजॉय कंदा। ॿियो जेको म्यूज़िक कॉन्सर्ट आहे न, उन में माण्हुनि जी इंजॉयमेंट हद जी आहे, ॾाढो इंजॉय कनि था ऐं अहिड़ा फेस्टिवल थियणु खपनि। रंगनि, रौनकुनि, मुर्कनि, सुरनि, साज़नि ऐं सकाफ़ती मेल जो मेलो इंडस वैली फैमिली फेस्टिवल दिलि खे छुहंदड़ ऐं न विसरंदड़ सारनि सां पुॼाणीअ ते पहुतो। वक़्त खे गुज़रणो हूंदो आहे ऐं उहो आख़िर गुज़री वेंदो आहे। अहिड़ी ई रीति सिंध TV जे इंडस फैमिली फेस्टिवल जा 3 ॾींहं पंहिंजी पुॼाणीअ ते पहुता। केतिरियूं ई ख़ुशगवार यादियूं, केतिरा ई ख़ुशगवार लम्हा छॾे सिंध TV नेटवर्क जो इंडस फैमिली फेस्टिवल पंहिंजी पुॼाणीअ ते पहुतो। कैमरामैन मुस्तफ़ा रिंद, अली रज़ा ज़ैदी, अरसलान अहमद, कलीम खोखर ऐं साथी रिपोर्टर फयाज़ कुरैशी, बशीर संजराणी, सिकंदर भुट्टो, फयाज़ चांडियो ऐं मीर ज़ुल्फ़कार सां गॾु मुश्ताक टांवरी, सिंध TV न्यूज़ कराची।